एतिरे क़दुरु मार कुट गंद गार रफ लैंग्वेज थी ॻाल्हाई वञी हिकु टीचर सां पंहिंजो पाण खे बि डॉक्टर फेमिना लेघारी वांगुरु ख़तमु कयां। जीअं मैं विष्णुगेरी बलोच पीएससी टीचर डिसेबल कोटा में जेकी शहीद अब्दुल कादिर लेघारी एलिमेंट्री स्कूल जी टीचर आहियां गुज़िरियल 4 सालनि खां वठी। अॼु मूंखे निहायत अफ़सोस सां लाइव अचणो पियो छो त जेकी असां सिंध जूं न्याणियूं आहियूं वाकई असां पंहिंजे इदारनि में बिल्कुलु महफ़ूज़ न आहियूं। जीअं हाणे अभी रिसेंटली जंहिं सुसाइड कई डॉक्टर फामीदा लेघारी, उहा बि ईअं सम्झो त हेरासमेंट जी वजह जे करे पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियो। ईअं ई मां बि इन सिंध जी न्याणी आहियां जेकी हिकिड़ी ॾंगियुनि खां माज़ूर आहियां, जेकी पंहिंजे मुकमल तौर ते हली न सघंदी आहियां, लेकिन पोइ बि पंहिंजे अलाह खे हाज़िर नाज़िर करे ऐं अलाह सां पंहिंजी माज़ूरी जी शिकायत न करे बि मां पंहिंजी ड्यूटी ते रोज़ानो वेंदी आहियां।